अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ में मैं तासगर अरीश बलोच। अजी जी न्यूज़ अपडेट में शामिल कयूं था टंडो मोहम्मद खान मां रिपोर्टर मुज़फ़्फ़र अली बिरहोई जी रिपोर्ट मूजिब सईद खान लुंड में रेड वर्कर्स फ्रंट तरफ़ां मौजूदा मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल जी उनवान हेठि सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें रेड वर्कर्स फ्रंट जे अॻुवाणनि कामरेड पारस जान, यूथ अलायंस जे अॻुवाणनि कामरेड उमर फयाज़, उसामा टालपुर, ज़ुल्करनैन लुंड, हारी तंज़ीम जे अॻुवान लाल बख्श सुठियो, इलाही बख्श समेत मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि, पौरियतुनि, शागिर्दनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे फ्रंट जे अॻुवान कामरेड पारस चयो त पौरियत ऐं हेठियनि तबिके जे मुतहद थियण ताईं को बि हक़ीक़ी इनक़लाब नथो अची सघे। पौरियत हारे ऐं हेठियों तबिको सरमाएदारनि ऐं जागीरदारनि जी इस्तिहसाल जो शिकार